इते अवां ताईं अहम ख़बर पहुचाईंदासीं। रोहिड़ी मां जिते सिंधु दरिया जे कपरनि तां हदकिलियूं हटाइण लाइ ऑपरेशन दौरान अमले ऐं रहवासियुनि में चकरियूं थियूं आहिनि। चकरियुनि दौरान पुलिस फंक्शनल लीग अॻवान फ़कीर इनायतुल्लाह खे गिरफ़्तार करे वरितो आहे। अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त रोहिड़ी में सिंधु दरिया जे कपरनि तां हदकिलियूं हटाइण लाइ ऑपरेशन दौरान अमले ऐं रहवासियुनि में छिकताण पैदा थी वई आहे। चकरियुनि दौरान पुलिस फंक्शनल लीग अॻवान फ़कीर इनायतुल्लाह खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवांखे अपडेट कंदा हलूं। रोहिड़ी में सिंधु दरिया जे कपरनि तां हदकिलियूं हटाइण लाइ ऑपरेशन दौरान अमले ऐं रहवासियुनि में छिकताण पैदा थी वई आहे। चकरियुनि दौरान पुलिस फंक्शनल लीग अॻवान फ़कीर इनायतुल्लाह खे गिरफ़्तार करे वरितो आहे। बिल्कुलु नाज़रीन, ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। रोहिड़ी मां जिते सिंधु दरिया जे कपरनि तां हदकिलियूं हटाइण लाइ ऑपरेशन दौरान अमले ऐं रहवासियुनि में चकरियूं थियूं आहिनि। चकरियुनि दौरान पुलिस फंक्शनल लीग अॻवान फ़कीर इनायतुल्लाह खे गिरफ़्तार करे वरितो आहे। तफ़सील मालूम कंदासीं रोहिड़ी मां करीम बख़्श जतोई खां। जी करीम बख़्श, आगाह कजो, छा तफ़सील आहे मां वटि? ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। रोहिड़ी मां जिते सिंधु दरिया जे कपरनि तां हदकिलियूं हटाइण लाइ ऑपरेशन दौरान अमले ऐं रहवासियुनि में चकरियूं थियूं आहिनि। चकरियुनि दौरान पुलिस फंक्शनल लीग अॻवान फ़कीर इनायतुल्लाह खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है, अवांखे अपडेट कंदा हलूं। रोहिड़ी में सिंधु दरिया जे कपरनि तां हदकिलियूं हटाइण लाइ ऑपरेशन दौरान अमले ऐं रहवासियुनि में चकरियूं पैदा थी वयूं। चकरियुनि दौरान पुलिस फंक्शनल लीग अॻवान फ़कीर इनायतुल्लाह खे गिरफ़्तार करे वरितो आहे। तफ़सील मालूम कंदासीं करीम बख़्श जतोई खां। जी करीम बख़्श, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त रोहिड़ी जेको आहे DSP ऑफिस लॻे जेको आहे सिंधु दरिया ते जेको आहे कपरनि ते वेठल जेको आहे न इरिगेशन अमलदारनि ऐं पुलिस जो जेको आहे न ऑपरेशन जेको आहे जारी आहे। ऑपरेशन दौरान जेको आहे न केतिरा ई घर जेको आहे ड्राए पट करे छॾिया जे सबबु जेको आहे मुतासिर मीराणी बिरादरी जा जेके मुतासिर हुआ उन्हनि पुलिस में जेको आहे चकरियूं थी थियूं। चकरियुनि दौरान जेको आहे उन्हनि मोहलत 2 कलाकनि जी मोहलत जेको आहे वरिती। मोहलत दौरान जेको आहे फ़कीर इनायतुल्लाह फंक्शनल लीग अॻवान मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, उहो उते जेको आहे DSP सां जेको आहे ॻाल्हाईंदे दौरान के 2 कलाक असांखे वक़्फ़ो ॾियो ऐं वक़्फ़े खां पोइ असां जेको आहे बिल्कुलु असां जेको आहे पंहिंजे सामान खणंदासीं। असांजा जेके कारकुन आहिनि पंहिंजे जेको आहे मुंतक़िली वारो जेको लथपणाइण वारो सिलसिलो जारी आहे, पर असां कंहिं बि क़िस्म जो कोई रिज़िक नथा कयूं। फ़कीर इनायत चयो की असां बिल्कुलु हटंदासीं, कोरट सगोड़ी जो हुकुम आहे, पर उन दौरान जेको आहे DSP रोहिड़ी हज़ूर बख़्श जेको आहे DSP जेको आहे उनखे गिरफ़्तार करे जेको आहे खणी रोहिड़ी थाणे ते लॉकअप करे छॾिया। पर इन ख़ौफ़ खां जेको आहे सूरत हाल इहो ॿुधाए शहर में जेको आहे ख़ौफ़ वारी सूरत हाल छाइजी वई आहे, छाकाणि त उते जेको आहे उनखे हिकु त जिन जे मथां पहिरियां बि जेको आहे केस दाख़िल कयो हुयो पटनी थाणे जी हद में। अॼु ॿीहर जेको आहे ख़दशो ज़ाहिर कयो आहे की ॿीहर न फ़कीर इनायत मथां जेको आहे ॿीहर केस दाख़िल न कयो वञे। पर मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां की पीर पगारे जी पार्टी फंक्शनल लीग जेके अॻवान राशिद जेको आहे राशिदी जेको आहे उहो बि पहुचण जा जेके इम्कान आहिनि। सभई कारकुन जेके आहिनि गॾु थी विया आहिनि। थाणे खे जेको आहे कंहिंखे बि अचण ते वञण ते जेको आहे पाबंदी हणी चई आहे। जी वरी महिरबानी अवांजी अपडेट करण लाइ।